ॾियामशुरो मां ख़बर ॾींदा हलूं त ॾियामशुरो ज़िले में बि मकानी चूंड जो अमल शुरू थी वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते पोलिंग जो अमल सुबुह 8 बदिरां 9 वॻे शुरू थियो आहे, जेको शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। थधि में वाध हुजण बावजूदि वोटरनि जो वॾो अंग पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे रहियो आहे। ज़िले में रजिस्टर्ड वोटरनि जो तइदाद मुजमूई तौर 4,72,000 आहे, जंहिं में औरतुनि जे वोटरनि जो तइदाद 2,389 जॾहिं त मर्द वोटरनि जो तइदाद 2,46,444 आहे। इंतहाई हसास पोलिंग स्टेशन अंदर ऐं ॿाहिरां पुलिस जे जवाननि खे मुक़ररु कयो वियो आहे। रेंजर्स खे पिणु अलर्ट रखियो वियो आहे। 207 सीटुनि लाइ 836 उम्मीदवार मकानी चूंडुनि में हिसो वठी रहिया आहिनि। ज़िले अंदर 430 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि। 1331 पोलिंग बूथ क़ाइमु कया विया आहिनि। औरतुनि लाइ 622 ऐं मर्दनि लाइ 709 बूथ क़ाइमु कया विया आहिनि। ज़िले अंदर मकानी चूंडुनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ॾियामशुरो इत्तेहाद जे उम्मीदवारनि में सख़्तु मुक़ाबिलो थी रहियो आहे, जॾहिं त ॾियामशुरो शहर ऐं भरपासे में हिकु टाउन कमेटी ॾियामशुरो, चइनी यूनियन काउंसिलनि, सिंध यूनिवर्सिटी, मोड़ो, जबल, पेटारो ऐं रायलो मियाण थींदड़ चूंड लाइ PPSUP ॾियामशुरो इत्तेहाद ऐं आज़ाद उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे, जॾहिं त यूनियन काउंसिल पेटारो ताईं PP जो चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं हिकु काउंसिलर अॻु में ई बिना मुक़ाबिले कामयाब थी चुका आहिनि। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।